नाज़रीन हिन वक्त एक ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलो तो मीरपुर बुठरो पुलिस की हिकिड़ी वॾी कार्रवाई लॉकडाउन जो कानून तोड़ींदड़ शम्स मीराणी ऐं संदसि पलटून के गिरफ़्तार करे वरितो ऐं खेसि थाणे में खणी वञी कुकड़ू कराई वई। नाज़रीन ही तव्हांखे बराह रास्त मंज़र ॾेखारे रहिया आहियूं मीरपुर बुठरो खां। मुबीन जी रिपोर्ट तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। मुबीन साहब ही की मामलो थियो ऐं कीअं छापो हयो पुलिस? जी अदा कानून तोड़े कम करे रहिया हुया ऐं उते मां खड़ो कराए रहियो हुयो शम्स मीराणी। तंहिं बाद मीरपुर बुठरो पुलिस छापो हयो मीरपुर पुलिस छापो हणी शम्स मीराणी समेत सभिनी खे गिरफ़्तार करे कुकड़ा ठाहियो वियो। जी नाज़रीन जी तो तव्हां ॿुधो मुबीन टेलीफोन ते असां सां ॻाल्हाए रहियो हुयो। हुन ॿुधायो त शम्स मीराणी ऐं संदसि पलटून खे पुलिस पारां कुकड़ कयो वियो आहे।